सिंध बार काउंसिल जी चूंड लाइ हैदराबाद डिवीज़न जी 5 सीटुनि ते 25 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। चूंड जे हवाले सां वकील बिरादरी में जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां आहे। हैदराबाद डिवीज़न में 18 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं आहिनि। चूंड में 5000 खां वधीक वकील पंहिंजो वोट इस्तेमालु करे डिवीज़न मां 5 नुमाइंदनि खे कामयाबु कराईंदा। चूंड मुहिम जे सिलसिले में सभिनी उम्मीदवारनि तरफ़ां ज़िले ऐं तालके बार एसोसिएशन्स में राब्ता तेज़ कया विया आहिनि, जिते गॾिजाणियूं, आजियाणा ऐं तक़रीबूं मुनक़िद करे वकीलनि पारां चूंड मुहिम दौरान नारनि ऐं जज़्बाती तक़रीरुनि सां माहौल खे वधीक गरमायो वियो, जिते गिरती हुई दीवार को एक धक्का और दो जा नारा बार एसोसिएशन में गूंजण लॻा। हैदराबाद ज़िले जी 3 सीटुनि ते मुक़ाबिलो इंतहाई दिलचस्प बणियल आहे, जिते अल्ताफ़ सचल एवाण, सजाद अहमद चांडियो, केबी लगारी, मियां ताज कीरियो, अयाज़ तुनियो, अयाज़ राजपर, सैयद तारिक अहमद शाह, मुमताज़ अहमद लाशारी, ज़ियाउद्दीन शेख, इरफान बुग्यो, गुलामुल्ला चांग, गुलाम सरवर बुलेदी, फैसल कादिर मेमण, फराद अबड़ो, अशर मजीद खोखर ऐं अगीज़ सलाम समेत 16 उम्मीदवार मैदान में आहिनि। उनखां सवाइ दादू ऐं जामशोरो ज़िले जी गॾियल हिकु सीट लाइ मीर अहमद मंगरियो, राजा जवाद अली साहड़, आशिक़ हुसैन सोलंगी, अब्दुल हकीम चांडियो ऐं अनवर अली साहड़ समेत 5 उम्मीदवार चूंड जे मैदान में आहिनि। जॾहिं त बदीन, ठठो ऐं सिजावल ज़िलनि जे गॾियल हिकु सीट लाइ फयाज़ अहमद लगारी, वसीम शाह, मंज़ूर अहमद चांडियो, मुनवर अहमद लगारी समेत 4 उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो थींदो। चूंड जे हवाले सां उम्मीदवार पंहिंजे ख़िताबनि में चयो आहे त सिंध बार काउंसिल जा नुमाइंदा सिर्फ़ इक़्तिदार या उहिदे लाइ न, पर वकील बिरादरी जे इज़त, वक़ार ऐं हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जदोजहद कंदा। केतिरनि ई उम्मीदवारनि तक़रीरुनि में वाज़े कयो आहे त वकील बिरादरी जो सौदो कॾहिं न कंदासीं। असांजो मक़सदु वकीलनि जी इज़त, वक़ार ऐं संदनि हक़नि जी हिफ़ाज़त आहे। उम्मीदवारनि जा पैनल मंशूर ऐं वाइदा घुमण फिरण जो मर्कज़ बणियल आहिनि, जॾहिं त सुभाणे 1 नवंबर ते थींदड़ पोलिंग लाइ इंतिज़ामी तयारियूं बि मुकमल कयूं वयूं आहिनि। कोशिश डिजिटल, हैदराबाद।